नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में पाक सरज़मीन पार्टी जे वर्कर इजलास थी गुज़रियो है, जंहिंमें ख़सूसी शिरकत लाइ PSP वाइस चेयरमैन ऐं सिंध काउंसिल जे सदर शबीर अहमद क़ाइम ख़ानी कई है। मीडिया सां ॻाल्हाईंदे PSP सिंध जे सदर चयो है त PP ऐं PTI जूं मार्चूं हाणे फज़ूल आहिनि। हिकु मुल्क खे तबाह कयो ऐं ॿी जमायत सिंध जे बदहाली जी ज़िम्मेवार आहे। पाकिस्तान खे कामयाब ऐं बचाइण चाहियूं था त सईद मुस्तफ़ा कमाल जो साथ मज़बूत कयो। PSP जे वफ़द खे रैली जी सूरत में आंदो वियो। इन ते गुलनि जी वर्खा ऐं नारनि जी गूंज सां इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते सिंध काउंसिल जे जॉइंट सेक्रेटरी अलाउद्दीन क़ाइम ख़ानी, डिवीज़नल जे सदर नदीम काज़ी, पाक सर ज़िले मटियारी जी ऑर्गेनाइज़ कमेटी जे सदर सोहेल खान भैयो खे मुक़रर कयो वियो है। नायब सदर मुमताज़ मंगी, मेंबरनि में अली ॾेथो, निसार शोक, शेर खान मरी, जवाद मला, हाजी खान कलोड़ो, तहमीर लाखो, सईद आसिफ अली शाह मौजूद हुआ। आखिर में मेहमान खे सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पिणु ॾिनो वियो है। सिंध जे कुझु ज़िलनि जो दौरो शुरू कयो आहे। अलहमदुलिल्लाह सभ खां पहिरीं असां हिते मटियारी आया आहियूं ऐं हिते अची असांखे ख़ुशी इहा थी आहे त कुझु दोस्तनि पार्टी मां शमूलियत कई आहे। पंहिंजी पुराणी पार्टी खे छॾे करे असां वटि आया आहिनि। उन्हनि खे इहा उमेदु आहे त मुस्तफ़ा कमाल, सईद मुस्तफ़ा कमाल जेको वाइस लीडर आहे, जेको इनकलाब आणींदो इंशाअल्लाह ताला इन मुल्क मां। छाजे करे त मुस्तफ़ा कमाल पहिरीं बि कमु कयो आहे ऐं सॼी दुनिया में हिकिड़ी सुञाणप आहे जॾहिं हू नाज़िम हो। ऐं हींअर बि ज़ाहिर उहो जेको कमु करे थो, लसानियत ख़त्म कयो आहे, तासुब ख़त्म कयो आहे। अल्लाह जो शुक्र है वो नफ़ा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।